मुंहिंजी ॾाॾी छल धणी वॾी ॼमार ॾेसि उन जे ख़्याल जी आहे त सभिनी माण्हुनि खे पोरियो करणु खपे। इजो हींअर घड़ी खनि अॻु मूंखे मेज़ ते चवणु लॻी, तोखे को चङो हुनुरु सिखणु घुरिजे, काठ मां या मिटीअ मां, धातुअ मां या कपिड़े मां, का न का अहिड़ी शइ जोड़णु सिख जा आम माण्हुनि खे कमु अची सघे। तो जहिड़े जवान लाइ इहा ॻाल्हि शान वारी नाहे त कंहिं बि चङे हुनर जी ॼाण न रखे। आख़िर तूं कहिड़ी शइ ठाहे सघीं थो? का सादी सूदी मेज़, का कुर्सी, का थाली, ॿियो त ठहियो रुॻो हिकिड़ी काफ़ीअ दानी ठाहे सघें त बि भलो। मां थी चवां त आख़िर तोखे अचे छा थो? ऐं ईअं चई ॾाढी कावड़ मां मूं ॾे निहारणु लॻी। थोरी देरि रखी चवणु लॻी, मूंखे ख़बर आहे त तूं लेखक थींदे ऐं थी वियो आहीं। हेॾा सारा सिगरेट जो साड़ीं थो, सॼो घरु धुएं सां भरियो पियो आहे, पर तोखे घुरिजे त अहिड़ियूं शयूं ठाहे जिन खे ॾिसी सघिजे ऐं छुही सघिजे। एतिरो चई ॾाॾीअ हिकु ॻाल्हि ॿुधाइणु शुरू कई। कंहिं ज़माने में ईरान में हिकिड़ो बादशाह हूंदो हो, खेसि हिकु पुटु हो जो हिकिड़े रेढार जी धीअ ते फिदा थी पियो। हिकिड़े ॾींहुं शहज़ादो पंहिंजे पीउ वटि वियो ऐं चयाईंसि त बाबा, मुंहिंजी हिकिड़ीअ रेढार जे धीअ सां दिलि ॿुझी वई आहे, इरादो अथमि त साणसि निकाह करियां। पिणसि चयुसि त पुट, मां बादशाह आहियां ऐं तूं मुंहिंजो पुटु आहीं। जॾहिं मूंखे धणी पाण वटि घुराईंदो तॾहिं नेठि तूं ई त बादशाह थींदे। हाणे ईअं कीअं थो थी सघे त तूं कंहिं रेढार जी धीअ सां शादी करें? शहज़ादे जवाबु ॾिनो त क़िबला, मां ॿियो की नथो ॼाणा, रुॻो इहा ॼाण अथमि त मां उन जी छोकिरीअ सां मुहबत करियां थो ऐं खेसि पंहिंजी राणी बनाईंदुसि। बादशाह ॾिठो त शहज़ादे जी छोकिरीअ सां सची दिलि आहे, सो छोकिरीअ ॾांहुं हिकिड़े कासिद ज़रिए नियापो मोकिलियाईं त मुंहिंजो पुटु तोसां मुहबत करे थो ऐं इरादो अथसि त तोखे पंहिंजी राणी बणाए। जॾहिं कासिद उहो नियापो वञी छोकिरीअ खे ॿुधायो, तॾहिं छोकिरीअ कासिद खां पुछियो त शहज़ादो कहिड़ो कमु कंदो आहे। कासिद उहो सुवालु ॿुधी अचरज में पइजी वियो ऐं वराणियईं त हू बादशाह जो पुटु आहे, सो खेसि कहिड़े कमु करण जी ज़रूरत आहे। तंहिं ते छोकिरीअ चयुसि त बादशाह जे पुट खे पहिरियां ई को धंधो धाड़ी सिखणु खपे। कासिद वञी इहो पैगाम बादशाह खे अख़र ब अख़र ॿुधायो। बादशाह शहज़ादीअ खे घुराए चयो त रेडार जी धीअ इजो ई जवाबु ॾिनो आहे, कीअं अथई अञा साणसि शादी करण जी मर्ज़ी? शहज़ादे चयो त हाओ, मां हाणे खां ई तॾा ऐं ट्रोआ ठाहिण थो सिखां। पोइ शहज़ादो दिलो जान सां कम खे जुंबी वियो ऐं 3 ॾींहंनि अंदरि उमदनि पटापटी ऐं रंगारंगी तॾनि ठाहिण में माहिर थी वियो। कासिद उन्हनि तॾनि मां 2-4 दाणा खणी छोकिरीअ वटि वियो ऐं चयाईंसि त ही तॾा बादशाह जे पुट जोड़िया आहिनि। छोकिरी तॾा ॾिसी ॾाढो ख़ुशि थी ऐं कासिद सां गॾिजी महलात में पहुती ऐं शहज़ादे सां शादी कयईं। हिकिड़े ॾियारे शहज़ादो बगदाद जी घिटियुनि में पिए घुमियो त खेसि हिकिड़ो नानवाईअ जो दुकानु नज़र आयो, जो ॾाढो साफ़ सुथरो हो ऐं निहायत उम्दे नमूने सिंगारियल हो। शहज़ादो उमालक मथे चढ़ी वियो ऐं वञी हिकिड़ी मेज़ अॻियां वेठो। मॼाण त उहो को दुकानु चोरनि ऐं फोरनि जो अॾो हो। तिन छा कयो जो शहज़ादे खे सोघो करे आणे हिकिड़े सुकल खूह जे तरे में क़ैद कयाऊं, जिते अॻे ई शहर जा केतिरा ई अमीर क़ैद हुआ। उहे चोर छा कंदा हुआ जो सभिनी क़ैदियुनि में जेको थुलो मतारो ॾिसंदा हुआ तंहिंखे कुही, सभिनी में जेको सनड़ो हूंदो हो तंहिंखे ज़ोरीअ खाराईंदा हुआ। उहो ॼण हिननि जी काण हिकिड़ो तमाशो हो। जीअं शहज़ादो बुत जो हलकड़ो हो, उन करे हू फ़िलहालु त मौत खां बचियो रहियो। चोरनि खे इहा त ख़बर ई कान हुई त हू को बादशाह जो पुटु आहे, छो त शहज़ादे खेनि ॿुधायो हो त मां तीलियुनि मां उम्दा तॾा ठाहींदो आहियां। जेकॾहिं तव्हां मूंखे तीलियूं आणे ॾींदव त मां उन मंझां तव्हांखे उम्दा तॾा जोड़े ॾींदुसि, जिन जी क़ीमत मां तव्हां जजो नाणो कमाईंदव। चोरनि खेसि तीलियूं आणे ॾिनियूं, जिन मां शहज़ादे 3 ॾींहंनि अंदरि 3 आलीशान तॾा ठाहिया। चौथे ॾींहं ते चोरनि खे चयाईं त जे ही तॾा खणी ईरान जे बादशाह खे ॾींदव त हू अव्हां खे हिक हिक तॾे जे एवज़ 100 अशरफियूं ॾींदो। चोर तॾा खणी बादशाह वटि पहुता, जंहिं ॾिसण सां ई सुञाणे वरितो त तॾा संदसि पुट जा जोड़ियल हुआ। हिकदमि
तॾा खणाए महिलात में नुंहं ॾे वियो ऐं चयाईंसि त हीअ तॾा पंहिंजे शहज़ादे जा जोड़ियल था ॾिसजनि, पर शहज़ादो त केतिरनि ॾींहंनि खां गुम आहे। रेडार जी धीअ तॾनि खे चिताए ॾिसणु लॻी त खेसि तॾनि जे विच में के अखर नज़र आया। उहे अखर पढ़ी सॼो समाचार सुहरे खे ॿुधायईं, जंहिं हिकदमि जोधनि जवाननि जो हिकु जथो मोकिलियो, जंहिं वञी खूह ते हमिलो कयो ऐं समूरनि चोरनि खे मारे क़ैदियुनि खे आज़ादु करायो। शहज़ादे खे पंहिंजी हिफ़ाज़त हेठि आणे बादशाह वटि पहुचायो। शहज़ादो पीउ खे पहिरें पई सिधो वियो महिलात में ऐं वञी पंहिंजी ज़ाल खे मिली ॿुधायईं ऐं चयाईंसि त सचपुच रुॻो तुंहिंजी सियाणप जे करे मुंहिंजी जान बची आहे। बादशाह बि पंहिंजी नुंहं ते बेहद राज़ी थियो। ॾाॾीअ ॻाल्हि पूरी करे चवणु लॻी, ॾिठई त कीअं हुनुर माण्हुनि लाइ ज़रूरी आहे। मूं वराणियो, ॾाॾी मूं सभु कुझु सम्झो। मुंहिंजो वाइदो आहे त जीअं ई 4 ॾोकड़ कमाईंदुसि त सभ खां अवल उन्हनि मां हिकिड़ो मुतिरको, हिकु काराई ऐं काठ टुकर ख़रीद करे पंहिंजे लाइ का कुर्सी या किताबनि लाइ कबट जोड़ींदुसि।